वलिकुल्लि उम्मतिन जअलना मनसकल लियज़्कुरु स्मल्लाहि अला मा रज़क़हुम मिन बहीमतिल अन्आम फ़इलाहुकुम इलाहुन वाहिद फ़लहु अस्लिमू वबश्शिरिल मुख़्बितीन। मोहतरम भाइयों बुजुर्गों, अवां जे साम्हूं जेके आयतूं तिलावत फरमायूं आहिनि उन्हनि आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला क़ुर्बानी जो ज़िक्र फरमायो आहे ऐं क़ुर्बानी जे जानवरनि जो ज़िक्र फरमायो आहे, जंहिंजे अंदरि अल्लाह ताला फरमाए थो वलिकुल्लि उम्मतिन जअलना मनसका, यानी हर उम्मत जे लाइ असां क़ुर्बानी खे मुक़ररु फरमायो आहे। क़ुर्बानी जो दस्तूर को नओं दस्तूर न आहे। क़ुर्बानी जो तरीक़ो ऐं क़ुर्बानी जी रस्म तमामु पुराणी रस्म आहे। क़ुर्बानी जो सिलसिलो हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी शुरू आहे। जॾहिं खां वठी करे आदमियत शुरू थी आहे ऐं जॾहिं खां वठी करे इंसानियत शुरू थी आहे, तॾहिं खां वठी करे क़ुर्बानी बि शुरू थी चुकी आहे। पोइ उम्मतनि जे मथां बि क़ुर्बानी हूंदी हुई ऐं तव्हां असांजे लाइ बि क़ुर्बानी आहे, लेकिन उन्हनि जे क़ुर्बानी में ऐं तव्हां असांजी क़ुर्बानी जे अंदरि तमामु वॾो फ़र्क़ु आहे। ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे, ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। उन्हनि जे क़ुर्बानी जे तरीक़े में ऐं असांजे क़ुर्बानी जे तरीक़े में बि फ़र्क़ु आहे ऐं उन्हनि जी क़ुर्बानी जे क़बूलियत जे तरीक़े में ऐं तव्हां असांजे क़ुर्बानी जे क़बूलियत जे तरीक़े में बि फ़र्क़ु आहे। उहे जेकॾहिं क़ुर्बानी कंदा त उन क़ुर्बानी जे जानवर खे हिकु खुलियल मैदान जे अंदरि रखींदा हुआ ऐं जेकॾहिं उन्हनि जी क़ुर्बानी अल्लाह ताला वटि क़बूल वेंदी त आसमान जी तरफ़ खां हिकु बाहि ईंदी जेका उनखे साड़े वेंदी हुई। इहा उन जे लाइ हिकु क़िस्म जी क़बूलियत जी अलामत ऐं निशानी हूंदी हुई। जेकॾहिं उनजी क़ुर्बानी क़बूल वेंदी हुई त उहा सड़ी वेंदी हुई, उहे पाण उनजो गोश्त न खाई सघंदा हुआ ऐं जेकॾहिं कंहिंजी क़ुर्बानी क़बूल न थींदी त क़ुर्बानी त बची वेंदी, लेकिन उनजी इज़त ख़तमु थी वेंदी। पूरे माशरे जे अंदरि उन जे लाइ उहा क़ुर्बानी बदनामी जो बाहिस बणिजी वेंदी। लेकिन अल्लाह ताला तव्हां असांजे मथां पंहिंजे महबूब ऐं करीम नबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे करम फरमायो ऐं फज़ल फरमायो, जो फरमाए त जानवर बि अव्हां जो, उनखे ज़िबह बि अव्हां पाण कयो, उनजो खून बि तव्हां पाण वहायो, उनखे सीर बि तव्हां ॾियो, उनजो गोश्त बि तव्हां पाण खाओ, लेकिन सवाबु अल्लाह ताला मां तव्हांखे पाण ॾींदुमि। ऐं जेकॾहिं उहा क़ुर्बानी क़बूल आई या न आहे, उहा ख़बर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु अल्लाह खे हूंदी। त क़ुर्बानी जो दस्तूर पुराणो आहे ऐं क़ुर्बानी का नई ॻाल्हि न आहे। क़ुर्बानी उन्हनि जे मथां बि फ़र्ज़ु हुई ऐं क़ुर्बानी असांजे मथां बि फ़र्ज़ु आहे, लेकिन इन क़ुर्बानी जो वजह छा आहे, क़ुर्बानी छाजे लाइ कई वेंदी आहे ऐं जानवरनि खे क़ुर्बान छो कयो वेंदो आहे, उनखे ज़िबह छो कयो वेंदो आहे, उनजो वजह छा आहे। अल्लाह ताला फरमाए थो लियज़्कुरु स्मल्लाहि अलैहा, त जीअं तव्हां उन्हनि जे मथां अल्लाह ताला जो नालो वठो, उन्हनि जानवरनि जे मथां तव्हां बिस्मिल्लाह चई करे ऐं अल्लाह ताला जो नालो वठी करे ऐं तकबीर चई करे उन्हनि जानवरनि खे तव्हां ज़िबह कयो। इन जे करे तव्हांजे मथां क़ुर्बानी फ़र्ज़ु कई वई आहे, इन जे करे तव्हांजे मथां क़ुर्बानी वाजिबु कई वई आहे। जॾहिं क़ुर्बानी खे ज़िबह कयो वेंदो आहे, जॾहिं क़ुर्बानी खे जानवर खे क़ुर्बान कयो वञे त उन वक़्तु बिस्मिल्लाह चवणु ऐं तकबीर चवणु यानी कि अल्लाहु अकबर चवणु ज़रूरी आहे ऐं एतिरे आवाज़ सां चवणु ज़रूरी आहे जो कम अज़ कम उहो क़ुर्बानी करण वारो ऐं उनखे ज़िबह करण वारो पाण ॿुधी सघे ऐं कम अज़ कम घटि में घटि उनजा कन ॿुधी सघनि, ॿियो भले ॿुधे या न ॿुधे। जहिड़े तरीक़े सां तव्हां सां नमाज़ शुरू कंदा आहियूं ऐं नमाज़ जे लाइ पहिरीं तकबीर चवंदा आहियूं, त उन वक़्तु तकबीर जे लाइ ज़रूरी आहे त घटि में घटि उहो पाण ॿुधे, चाहे भर वारो ॿुधे या न ॿुधे। ऐं भर वारो जेकॾहिं ॿुधे त इहो मुनासिब बि न आहे, उनजी नमाज़ में रुखनो ईंदो, त घटि में घटि उहो तकबीर उहो नमाज़ी पाण ॿुधे एतिरो ज़रूरी आहे। त क़ुर्बानी करणु वक़्तु ऐं जानवर खे ज़िबह करणु वक़्तु बिस्मिल्लाह ऐं अल्लाहु अकबर जो चवणु ज़रूरी आहे ऐं एतिरे आवाज़ सां चवणु ज़रूरी आहे जो घटि में घटि उहो पाण ॿुधी सघे। ऐं 3 नंबर ते क़ुर्बानी करणु वक़्तु जानवर खे ज़िबह करणु वक़्तु
उनजे मथां काती जो वाहण ज़रूरी आहे। काती सां उनजे गर्दन खे ऐं उनजे नड़ी खे ज़िबह करणु ज़रूरी आहे। जेकॾहिं को मशीन जे ज़रिए सां उनखे ज़िबह कंदो या उनखे कतार में बीहाए करे गोलियूं हणी करे उनखे ज़िबह कयो वेंदो त इहो तरीक़ो ग़लति आहे। इन सां क़ुर्बानी न थींदी। कुझु माण्हू जानवर खे क़ुर्बान करण वक़्तु उनखे ज़िबह करण वक़्तु छुरी जे मथां बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखी छॾींदा आहिनि, लेकिन इहो तरीक़ो बि ग़लति न आहे। इहो तरीक़ो बि ग़लति आहे। बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चवणु हर हाल में ज़रूरी आहे। अलामा रज़क़ मिन बहीमतिल अनाम, अल्लाह ताला फरमाए थो त इन क़ुर्बानी जे जानवरनि जे मथां तव्हां अल्लाह ताला जो नालो वठो। उहे जानवर कहिड़े क़िस्म जा हुजनि, क़ुर्बानी जे वक़्तु कहिड़े क़िस्म जा जानवर हलाल आहिनि, उन जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो त उहे जानवर जेके चौपाए क़िस्म जा जानवर आहिनि। क़ुर पाक में उन जे लाइ बहीमा जो लफ़्ज़ आयो आहे ऐं बहीमा हर उन जानवर खे चइबो आहे जंहिं जानवर खे 4 जंगा हुजनि, जेको चइनि जंगनि ते हले, उन जानवर खे बहीमा चइबो आहे। त इन सां 2 जंगनि वारा जानवर निकिरी विया, यानी कि कुकड़ वग़ैरह इन मां निकिरी वई, उनजी क़ुर्बानी जाइज़ न आहे। ऐं हिते फरमाई अनाम, यानी उहे क़िस्म जा जानवर जेके चौपाया हुजनि ऐं 4 जंगनि वारा हुजनि, लेकिन उहे हलाल क़िस्म जा जानवर बि हुजनि। हलाल क़िस्मनि जे जानवरनि जो ज़िक्र अल्लाह ताला सूरत अनाम जे अंदरि तफ़सील सां ज़िक्र फरमायो आहे, यानी बकरी ऐं उनजो नरमाद, रेड दुंबो ऐं उनजो नरमाद, अहिड़े तरीक़े सां गऊं ऐं उनजो नरमाद। लेकिन क़ुर पाक जे अंदरि मेंह जो ज़िक्र न आहे, उनजी क़ुर्बानी जो ज़िक्र न आहे। उठ जी क़ुर्बानी जो क़ुर पाक में ज़िक्र आहे, लेकिन मेंह जी क़ुर्बानी जो क़ुर पाक में ज़िक्र न आहे। इन जो वजह इहो थी सघे थो त अरबस्तान जे अंदरि मेंह जो जानवर मौजूदु न हुयो, छाजे करे त मेंह जो जानवर थधे इलाइक़े में रहंदो आहे, जिते पाणी जी तमामु घणाई हुजे, जिते गाहु ऐं चारो कसरत सां मौजूदु हुजे। लेकिन अरबस्तान जे इलाइक़े में इहे ॿई शयूं मौजूदु न हुयूं। पाणी जी बि तमामु घटिताई हुई ऐं गाहु ऐं चारे जी बि तमामु घटिताई हूंदी, उनजे करे इहो जानवर उते मौजूदु न हुयो। लेकिन उनजे बावजूदि बि मेंह जी क़ुर्बानी करणु जाइज़ आहे, छाजे करे त फ़ुक़ाए किराम जो इन ॻाल्हि जे मथां बिल्कुलु इत्तिफ़ाक़ मौजूदु आहे त अल बकरो अल जामूस वल बकरो सवाउन, यानी गऊं ऐं मेंह इहे ॿई बराबरि आहिनि। अल जामूस नौ मिनल बकरे, यानी मेंह इहो गऊं जो क़िस्म आहे। इहे ॿई जानवर हिक ॿिए जे बराबरि आहिनि खणण में ऐं खीर ॾियण में। इन खां अलावा सभिनी उज़वनि जे अंदरि इहे ॿई जानवर बराबरि आहिनि। उनजे करे जिते गऊं जी क़ुर्बानी जाइज़ आहे त उते इन जानवर यानी मेंह जी क़ुर्बानी बि जाइज़ आहे। ऐं हिते फरमाए फ़ इलाहुकुम इलाहु वाहिद, तव्हां सभिनी जो अल्लाह ताला हिकिड़ो आहे ऐं हिकु ई माबूद आहे। फलाहू अस्लिमू, लिहाज़ा तव्हां उन अल्लाह ताला जे लाइ फर्मा बरदार बणिजी वञो, उन अल्लाह ताला जे लाइ तव्हां मुस्लमान बणिजी वञो। दुनिया जे अंदरि जेके बि अंबिया किराम अची चुका, उन्हनि सभिनी अंबिया किराम पंहिंजे औलाद खे इहा ई नसीहत कई ऐं पंहिंजे उम्मत खे इहा ई नसीहत करे विया त फरमाए विया वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून, तव्हां न मरिजो मगर त मुस्लमान थी करे मरिजो। वबशिरिल मुख़्बितीन, ऐं अॻियां आयत में अल्लाह ताला फरमाए थो त आजिज़ी करण वारनि इंसाननि खे दुनिया जे अंदरि ख़ुशख़बरी ॾियो। अल्लाह ताला पंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए थो त जेके दुनिया जे अंदरि आजिज़ी करनि था ऐं जेके आजिज़ी पसंदि आहिनि, जेके इंसान आजिज़ी करण वारा आहिनि उहे कमाए विया, उन्हनि खे तूं ख़ुशख़बरी ॾे, उहे इंसान कामयाबु आहिनि। लेकिन आजिज़ी वारा इंसान केरु आहिनि, आजिज़ी करण वारा इंसान केरु आहिनि, उन जूं अलामतूं छा आहिनि, उन्हनि जूं निशानियूं छा आहिनि, असां उनखे कीअं मालूम कयूं। अल्लाह ताला उन्हनि जूं अलामतूं ऐं निशानियूं बि ज़िक्र फरमाए थो। अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम, फरमाए थो त आजिज़ी करण वारा इंसान उहे आहिनि, उन्हनि जी पहिरीं अलामत ऐं पहिरीं निशानी इहा आहे त जॾहिं उनजे साम्हूं अल्लाह ताला जो ज़िक्र कयो वेंदो आहे, अल्लाह ताला जो नालो वरितो वेंदो आहे, वजिलत क़ुलूबुहुम, त उन्हनि जूं दिलियूं ॾकी वेंदियूं आहिनि अल्लाह ताला जे ख़ौफ़ जे करे, अल्लाह ताला जी किबरियाई जे करे, अल्लाह ताला जे अज़मत शान ऐं जलाल जे करे, अल्लाह ताला जी वॾाई जे करे उन्हनि जूं दिलियूं ॾकी वेंदियूं आहिनि ऐं उनजे दिलि में अल्लाह ताला जो ख़ौफ़ तारी थी वेंदो आहे। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह जेको वक़्त जो वॾो बुज़ुर्ग थी चुको आहे, उनजी इबादत मां, उनजी तक़वा मां दुनिया जे अंदरि हर माण्हू वाक़िफ़ु आहे ऐं उनजी शोहरत पूरी दुनिया जे अंदरि मौजूदु आहे। त हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह जॾहिं फ़ौत थियो, कंहिं शख़्स हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह खे ख़्वाब में ॾिठो त हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला जी बारगाह मौजूदु आहे, लेकिन इंतिहाई आजिज़ी सां मौजूदु आहे, उनजी दिलि जे अंदरि अल्लाह ताला जो ख़ौफ़ आहे। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला खां डुॼी रहियो आहे
त उन वक़्तु अल्लाह ताला फरमायो त ए जुनैद हाणे परेशानी जो वक़्तु ख़तमु थी वियो, हाणे उन डर ऐं हाणे उन ख़ौफ़ जो वक़्तु ख़तमु थी चुको आहे, तूं हाणे परेशान न थी, बल्कि हाणे ख़ुशी जो वक़्तु अची चुको आहे। त दुनिया जे अंदरि अहिड़े क़िस्म जा बि बुज़ुर्ग ऐं नेक इंसान गुज़री चुका आहिनि जेके दुनिया जे अंदरि पूरी ज़िंदगी अल्लाह ताला जे ख़ौफ़ में ऐं अल्लाह ताला जे डर जे अंदरि गुज़ारे विया। हज़रत अमीरुल मोमिनीन ख़लीफ़तुल मुस्लिमीन हज़रत उमर फ़ारूक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमाईंदा त मूंखे अल्लाह ताला जी रहमत में एतिरी उमेदु आहे जो क़यामत में जेकॾहिं ऐलान थिए त समूरा माण्हू जन्नत में वञूं ऐं हिकिड़ो माण्हू जन्नत में वञे त मूंखे अल्लाह ताला जी रहमत मां एतिरी उमेदु आहे त उहो जन्नती इंसानु मां हूंदुमि। ऐं फरमाईंदा त अल्लाह ताला जे अज़ाब खां मूंखे एतिरो भउ आहे ऐं एतिरो ख़ौफ़ महसूसु थिए थो जो जेकॾहिं क़यामत में इहो ऐलान थिए त समूरा माण्हू जन्नत में वञनि लेकिन हिकिड़ो जहन्नम में वञे त मूंखे अल्लाह ताला जे अज़ाब मां एतिरो ख़ौफ़ आहे जो थी सघे थो उहो जहन्नमी माण्हू मां हुजां। त हक़ीक़त में ईमान जी हक़ीक़त बि इहा आहे जो अल ईमान बैनर रजत वल ख़ौफ़, यानी ईमान उमेद ऐं ख़ौफ़ जे दरमियानी हालत जो नालो आहे। उमेद ऐं ख़ौफ़ जे अंदरि जेका विच में कैफ़ियत ईंदी आहे उनखे ईमान चइबो आहे। जेकॾहिं अव्हां जे साम्हूं अल्लाह ताला जी रहमत जो ज़िक्र थियो, अल्लाह ताला जी रहमत जो तज़किरो आयो त अव्हां ख़ुशि थियो था, ऐं जेकॾहिं अव्हां जे साम्हूं अल्लाह ताला जे अज़ाब जो ज़िक्र आयो ऐं अल्लाह ताला जी किबरियाई ऐं वॾाई जो, अल्लाह ताला जी ताक़त जो ज़िक्र आयो त उन वक़्तु अव्हां अल्लाह ताला खां ॾिजो था ऐं अव्हां जी अखियुनि में अल्लाह ताला जा ख़ौफ़ जे करे ॻोढ़ा अचनि था, त इनखे ईमान जी कैफ़ियत चइबो आहे। ऐं इहा हालत दरअसल ईमान जी हालत हूंदी आहे। त अल्लाह ताला आजिज़ी वारनि माण्हुनि जूं इहे अलामतूं ॿुधाए फरमाए थो त जंहिंजे अंदरि आजिज़ी हूंदी आहे उनजे अंदरि पहिरें नंबर ते निशानी इहा हूंदी आहे त उनजे साम्हूं जॾहिं अल्लाह ताला जो ज़िक्र थींदो आहे, अल्लाह ताला जो नालो जॾहिं उनजे साम्हूं वरितो वेंदो आहे, उन्हनि जी दिलनि जे अंदरि अल्लाह ताला जो ख़ौफ़ अची वेंदो आहे। ऐं ॿिए नंबर ते अल्लाह ताला उनजी अलामत ॿुधाईंदे फरमाए थो त वस्साबिरीन अला मा असाबा, यानी आजिज़ी करण वारा इंसान उहे आहिनि जो जॾहिं उनखे अल्लाह ताला जी तरफ़ खां का आज़माइश ईंदी आहे, अल्लाह ताला जी तरफ़ खां का उनजे मथां मुसीबत ईंदी आहे त उन वक़्तु उहे मातम न आहिनि कंदा, उन वक़्तु उहे रोईंदा न आहिनि बल्कि सब्र कंदा आहिनि। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम वारी कार उहे फरमाईंदा आहिनि त वल्लाहुल मुस्तान, इहो मामिलो असां अल्लाह ताला जे हवाले कयूं था ऐं अल्लाह ताला ई बहितरीनु मददगार आहे। त जेके माण्हू मुसीबत जे वक़्तु सब्र कंदा आहिनि ऐं जेके माण्हू आज़माइश जे वक़्तु सब्र कंदा आहिनि ऐं सब्र जो मुज़ाहिरो कंदा आहिनि, अल्लाह ताला फरमाए थो त उहे माण्हू आजिज़ी वारा हूंदा आहिनि। त सब्र ॿिनि क़िस्मनि जे मथां मुश्तमिल आहे। सब्र जा ॿ क़िस्म आहिनि। पहिरें नंबर ते सब्र जंहिंखे सब्र अलल मासियत चइबो आहे, यानी कि गुनाहनि जे मथां सब्र करणु। गुनाहनि जे मथां सब्र करणु इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं को माण्हू गुनाहगार आहे ऐं इन खां गुनाह थी वञनि था त उहो उन गुनाह जे मथां फ़ौरन तौबा करे, जेकॾहिं 100 दफ़ा बि उनजी तौबा टुटी पए उन जे बावजूद बि उहो तौबा कंदो रहे, अल्लाह ताला जे साम्हूं अची करे अल्लाह ताला खां तौफ़ीक़ घुरे त अल्लाह इन गुनाह जे बचण खां तूं मूंखे तौफ़ीक़ अता कर, तुंहिंजी तौफ़ीक़ खां बग़ैर मां न इन गुनाह खां बची सघां थो ऐं तुंहिंजी तौफ़ीक़ खां बग़ैर न ई मां का नेकी करे सघां थो। त उहो शख़्स गुनाहगार बार बार तौबा कंदो रहे ऐं अल्लाह ताला जे साम्हूं अची करे वाइदो कंदो रहे ते अल्लाह मां हाणे वाइदो कयां थो ऐं अव्हां जे साम्हूं अहद ऐं पैमान कयां थो, अव्हां जे साम्हूं हिकु क़िस्म जो वचन कयां थो त ए अल्लाह मां आईंदा अहिड़े क़िस्म जो गुनाह न कंदुमि, हाणे मां खां तूं इहो गुनाह माफ़ु कर। जेकॾहिं उन खां उहो वाइदो टुटी पए ऐं इन वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे तॾहिं बि उहो अल्लाह ताला जे साम्हूं अची करे वाइदो कंदो रहे। छाजे करे त इंसानु आहे, इंसानु पाण कमज़ोर आहे, इंसान जी खिलकत कमज़ोर आहे, इंसान जी पैदाइश कमज़ोर आहे, इंसान जो वाइदो बि कमज़ोर आहे। लिहाज़ा सब्र अलल मासियत इन खे चइबो आहे जो माण्हू गुनाह जे मथां सब्र करे, यानी उन गुनाह जे मथां तौबा कंदो रहे। ऐं ॿिए नंबर ते सब्र जो क़िस्म आहे जंहिंखे चइबो आहे सब्र अलल मुसीबत, यानी मुसीबत जे मथां सब्र करणु, आज़माइश जे मथां सब्र करणु ऐं उन जे मथां मातम न करणु। लेकिन असांखे हर वक़्तु अल्लाह ताला खां आफ़ियत घुरणु घुरिजे ते अल्लाह असांखे आफ़ियत ॾे, असां बीमारी खे सही न सघंदासीं, बीमारी खां असांखे आफ़ियत ॾे, असांखे मुसीबत खां आफ़ियत ॾे, असांखे आज़माइश खां आफ़ियत ॾे, असांखे दुनिया जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे हादिसात खां ऐं वाक़ियात खां पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रख। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिकु सहाबी हुयो जेको दुआ घुरे पियो ते अल्लाह मूंखे सब्र जी तौफ़ीक़ ॾे, अल्लाह मूंखे ताक़त ॾे त मां सब्र कयां। त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी खे फरमाया त तूं हीअं दुआ न घुर, बल्कि तूं हीअं दुआ घुर त अल्लाह तूं मूंखे आफ़ियत ॾे त जीअं सब्र जी नौबत ई न अचे, जो मुंहिंजे मथां कंहिं क़िस्म जी आज़माइश ई न अचे ऐं मुंहिंजे मथां कंहिं क़िस्म जी मुसीबत ई न अचे त जीअं मां सब्र करे सघां। त
असांखे बि हर वक़्तु अल्लाह ताला खां आफ़ियत घुरणु घुरिजे त जीअं अल्लाह ताला असांजे मथां अहिड़े क़िस्म जा हालात ई न आणे, अहिड़े क़िस्म जी नौबत ई न अचे जो असां हुन वक़्तु सब्र कयूं। त बहरहाल जेकॾहिं मुसीबत अची वञे ऐं हुन वक़्तु जेकॾहिं को माण्हू सब्र करे, इन माण्हू खे आजिज़ी वारो इंसानु चइबो आहे। अल्लाह ताला फरमाए थो त आजिज़ी वारो इंसानु उहो आहे जॾहिं हुन वटि का मुसीबत ईंदी आहे त उहो उन मथां सब्र कंदो आहे। त असांखे अल्लाह ताला ऐं अल्लाह ताला जे क़ुर सब्र जो हुकुम कयो आहे ऐं सब्र जी तलक़ीन फरमाई आहे त जेको मोमिन माण्हू हूंदो आहे ऐं जेको आजिज़ी वारो माण्हू हूंदो आहे उहो हमेशह सब्र कंदो आहे। लेकिन जंहिंजे अंदरि तकबर हूंदो आहे, वॾाई हूंदी आहे, उहो माण्हू सब्र न आहे कंदो बल्कि मातम कंदो आहे। हज़रत मौलाना पीरान पीर हज़रत पीर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब जे अंदरि लिखियो आहे त शैतान दुनिया जे अंदरि 3 मरतबा मातम कयो आहे। पहिरें नंबर ते त फरमाए थो त जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह ताला समूरनि फ़रिश्तनि खे ऐं शैतान खे हुकुम कयो त तव्हां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो, त समूरनि मलाइकनि हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो, लेकिन इब्लीस इनकारी थी वियो। उन वक़्तु अल्लाह ताला इब्लीस खे पंहिंजी दरबार मां तड़े कढियो। त जॾहिं इब्लीस अल्लाह ताला जी दरबार मां तड़िजी वियो, उनखां बाद में शैतान जॾहिं दुनिया जे अंदरि आयो त उन वक़्तु उन इंतिहाई मातम कयो ऐं तमामु वॾो अफ़सोस कयो आहे। ऐं ॿिए नंबर ते जॾहिं शैतान मातम कयो उहो मौक़ो हुयो जॾहिं अल्लाह ताला पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया जे अंदरि पैदा कयो ऐं जॾहिं अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुनिया जे अंदरि आया त उन वक़्तु बि शैतान तमामु वॾो मातम कयो। छो त जॾहिं अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में पैदा न थिया हुया ऐं दुनिया जे अंदरि अञा न आया हुया त उन वक़्तु शैतान मथे आसमान जी तरफ़ वेंदा हुया ऐं आसमान खां ग़ैब जूं ख़बरूं ॿुधींदा, अल्लाह ताला जी ऐं मलाइकनि जी कचहरी ॿुधींदा ऐं उहे ॻाल्हियूं ॿुधी करे हेठि अची करे पंहिंजे गाइननि खे ऐं पंहिंजे भोपनि खे ॿुधाईंदा ऐं पंहिंजे हथ जी तरफ़ खां बि उन्हनि ॻाल्हियुनि जे अंदरि इज़ाफ़ो कंदा हुया ऐं उहे भोपा माण्हुनि खे उहे ग़ैब जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा ऐं अहिड़े तरीक़े सां उहे माण्हुनि खे गुमराह करण जी कोशिशि कंदा। त जॾहिं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुनिया में तशरीफ़ वठी आया ऐं शैताननि जो उहो रस्तो बंदि थी वियो। हाणे जॾहिं शैतान आसमान जी तरफ़ वेंदा आहिनि त आसमान खां सितारा बाहि जी सूरत में, टांडनि जी सूरत में ऐं उमाड़नि जी सूरत में शैताननि खे कॾ लॻंदा आहिनि, जंहिंजे करे काफ़ी शैतान मरी वेंदा आहिनि, सड़ी वेंदा आहिनि ऐं कुझु शैतान ज़ख़्मी थी करे वापसि मोटी ईंदा आहिनि ऐं कुझु शैतान बची करे वापसि मोटी ईंदा आहिनि। त इन मौक़े ते बि शैतान तमामु वॾो दुनिया जे अंदरि मातम कयो। ऐं 3 नंबर ते पीरान पीर हज़रत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त 3हों मौक़ो जॾहिं दुनिया जे अंदरि शैतान मातम कयो उहो इहो मौक़ो हुयो त जॾहिं अल्लाह ताला क़ुर पाक जे अंदरि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वारी आयत नाज़िल फरमाई, उन वक़्तु शैतान दुनिया जे अंदरि मातम कयो। त शैतान इन जे करे मातम कयो त असां पहिरियां काफ़रनि सां गॾु खाईंदा हुआसीं, इंसान सां गॾु खाईंदा हुआसीं। हाणे जेकॾहिं उहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे खाईंदा असां बुखिया रहिजी वेंदासीं। जेकॾहिं उहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे पाणी पींदा असां अञा रही वेंदासीं। ऐं जेकॾहिं कपिड़नि पाइण वक़्तु उहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जो इतमामु कंदा त असां कपिड़नि खां बग़ैर रहिजी वेंदासीं। जेकॾहिं घर में दाख़िल थियण वक़्तु उहे बिस्मिल्लाह पढ़ंदा असांजे लाइ को घरु न मिलंदो। जेकॾहिं बिस्तरे ते अचण वक़्तु उहे बिस्मिल्लाह पढ़ंदा असांखे को बिस्तरो न मिलंदो। उन जे करे असां कमज़ोर थी वेंदासीं ऐं असां लागर थी वेंदासीं, असां बेघर थी वेंदासीं ऐं असां बुखिया थी वेंदासीं। उन जे करे इन मौक़े ते शैतान दुनिया जे अंदरि तमामु वॾो मातम कयो। त आजिज़ी करण वारा माण्हू उहे आहिनि जेके सब्र कंदा आहिनि हर ॻाल्हि जे मथां। ऐं 3 नंबर ते आजिज़ी वारनि माण्हुनि जी अलामत इहा आहे वल मुक़ीम सलात, यानी उहे निमाज़ खे क़ाइमु कंदा आहिनि, निमाज़ खे अदा न कंदा आहिनि बल्कि निमाज़ खे क़ाइमु कंदा आहिनि। निमाज़ खे क़ाइमु करण जो मतिलबु इहो आहे त उहे हर वक़्तु पाबंदी सां निमाज़ पढ़ंदा आहिनि। ईअं न आहे जो जॾहिं दिलि चाहियो त निमाज़ पढ़ीसीं ऐं जॾहिं दिलि चाहियो त जमात सां पुॻियासीं ऐं जॾहिं न चाहियो त जमात सां न पुॻासीं। इन माण्हू खे आजिज़ी वारो माण्हू न चइबो आहे। आजिज़ी वारे माण्हू जी अलामत इहा आहे त उहो हर वक़्तु पाबंदी सां निमाज़ पढ़ंदो आहे ऐं बाजमात निमाज़ पढ़ंदो आहे। ऐं 4 नंबर ते अल्लाह ताला अलामत ॿुधाए थो आजिज़ी वारनि जी व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, यानी जेको असां उनखे रिज़्क़ ॾिनो आहे उन्हनि मां उहे ख़र्चु कंदा रहंदा आहिनि। अल्लाह ताला रिज़्क़ जी निस्बत पंहिंजे तरफ़ कई आहे, यानी फरमाए त असां उनखे जेको रिज़्क़ ॾिनो आहे उन्हनि मां उहे ख़र्चु कंदा आहिनि। त हक़ीक़त में इंसानु दुनिया जे अंदरि चवंदो आहे त मुंहिंजो माल, लेकिन अल्लाह ताला फरमाए थो त इहो तुंहिंजो माल न आहे, इहो रिज़्क़ मुंहिंजो आहे, इहो माल मुंहिंजो आहे। लेकिन उनजे बावजूद बि मां तुंहिंजे मथां करम कयां थो, एहसान कयां थो, जो इहो रिज़्क़ तोखे मां ॾियां थो, इन जो निगरान ऐं इन जो वाली मां तोखे बणायां थो, इन जो मालिक मां तोखे बणायां थो। जेकॾहिं तूं इन रिज़्क़ खे सही जॻह ते इस्तेमालु कंदे ऐं पंहिंजी जान ते इस्तेमालु कंदे, अल्लाह ताला जी नेमत जो इज़हार कंदे, पंहिंजे घर वारनि ते इन खे इस्तेमालु कंदे त इन ते मां अल्लाह ताला तोखे सवाब बि ॾींदुमि। इंसानु दुनिया जे अंदरि अञा पैदा ई न थींदो आहे, अल्लाह ताला हुन जे पैदा थियण खां पहिरियां ई
उनजे रिस्क खे, उनजी उमिरि खे ऐं उनजे मौत खे, उहो किथे मरंदो ऐं कहिड़ी उमिरि में मरंदो ऐं कॾहिं मरंदो, अलाह ताला उहे समूरियूं शयूं लिखी छॾींदो आहे। त इहे 4 अलामतूं आहिनि जेके अलाह ताला आजिज़ी वारनि जूं ज़िक्र फरमायूं आहिनि। उनखां बाद में अलाह ताला क़ुर्बानी जो ज़िक्र फरमाए थो ऐं क़ुर्बानी जी हक़ीक़त जो ज़िक्र फरमाए थो। अलाह ताला फरमाए थो त लई यनालल्लाह लुहुमुहा वला दिमाउहा, त तव्हां दुनिया जे अंदरि जेको जानवर ज़िबह कंदा हो, उन्हनि जी क़ुर्बानी कंदा हो, उन्हनि जानवरनि जी मूंखे ज़रूरत न आहे। उन्हनि जानवरनि जे रत जी, उन्हनि जे खून जी ऐं उन्हनि जे गोश्त जी मां अलाह ताला खे ज़रूरत न आहे ऐं न ई इहे शयूं अलाह ताला वटि पहुचंदियूं आहिनि। तव्हांजो जानवर अलाह ताला वटि न आहे पहुचंदो ऐं तव्हांजी जानवरनि जी रत, तव्हांजे जानवरनि जो खून ऐं उन्हनि जो गोश्त अलाह ताला वटि न पहुचंदो आहे ऐं न ई अलाह खे हुनजी ज़रूरत आहे। लेकिन वलाकी यनालु तक़वा मिनकुम, अलाह ताला वटि कहिड़ी शइ पहुचंदी आहे? फरमाए थो त तव्हांजी दिलि जी तक़वा ऐं तव्हांजी दिलि जी जेका नीयत आहे उहा अलाह ताला वटि पहुचंदी आहे। त जानवर खे ज़िबह करण वक़्तु अव्हांजी कहिड़ी नीयत आहे? अव्हां जानवर ज़िबह कयो था ऐं अव्हां हिकु क़िस्म जी पती ऐं हिसो रखो था, त उन वक़्तु उहो तव्हांजी नीयत कहिड़े क़िस्म जी आहे? छा गोश्त खाइण जी नीयत आहे, या तव्हांजी इहा नीयत आहे त असां जेकॾहिं पती न रखंदासीं, जेकॾहिं क़ुर्बानी न कंदासीं त असांजो माशरे जे अंदरि माण्हू असांखे ताना ॾींदा? त जहिड़े क़िस्म जी अव्हांजी नीयत हूंदी, सवाब बि तव्हांखे अहिड़ो मिलंदो। ऐं सिंधी जे अंदरि पाक ॾिनो वेंदो आहे त जहिड़ी नीयत अहिड़ी मुराद। त अलाह ताला फरमाए थो त अलाह ताला खे अव्हांजी दिलि जी तक़वा पहुचंदी आहे ऐं अव्हांजी दिलि जी नीयत अलाह ताला वटि पहुचंदी आहे। जेकॾहिं अव्हांजी नीयत इहा आहे त असां ख़ुशि दिली सां अलाह ताला जे नाले ते पंहिंजे जानवर खे क़ुर्बान कयूं था, छाजे करे त असां चाहियूं था त असांखे अलाह ताला मिली वञे ऐं असां चाहियूं था त असांखे अलाह ताला जी रज़ा मिले ऐं अलाह ताला जी असांखे ख़ुशी मिले। पोइ हिन ख़ुशी जे बदिले में जेकॾहिं असांखे लखे रुपया ख़र्चु करणा पवनि, ख़र्चु कंदासीं। जेकॾहिं अलाह ताला जे रज़ामंदी जे बदिले में जेकॾहिं असांखे हज़ारे क़िस्म जा जानवर क़ुर्बान करणा पवनि त असां क़ुर्बान कंदासीं। यानी जेको माण्हू ख़ुशि दिली सां जानवर खे क़ुर्बान करे थो, कंहिं मजबूरी जे करे जानवर खे क़ुर्बान नथो करे, ख़ुशी दिली सां ऐं अलाह ताला खे राज़ी करण जी नीयत सां उहो हिसो या पती रखे थो, त हिन सूरत में अलाह ताला वटि उनजी क़ुर्बानी क़ाबिल क़बूल आहे। ऐं क़ुर्बानी जे बारे में कुझु मसाइल आहिनि जंहिंजो ज़िक्र करणु चाहियां थो। त क़ुर्बानी कंहिं माण्हू जे मथां वाजिबु थींदी ऐं कहिड़े माण्हू जे मथां वाजिबु न आहे? क़ुर्बानी हर मुस्लमान जे मथां, आकिल ऐं बालिग जे मथां वाजिबु आहे जेको निसाब जो मालिक हुजे। निसाब कंहिंखे चइबो आहे? क़ुर्बानी जो निसाब इहो आहे त जंहिं वटि 52 तोला चांदी मौजूदु हुजे या उन जेतिरी मालियत मौजूदु हुजे, उनजे मथां क़ुर्बानी वाजिबु आहे। जेकॾहिं कंहिं वटि चांदी मौजूदु न आहे त उन जेतिरी मालियत कंहिं वटि मौजूदु आहे त उन ते बि क़ुर्बानी ज़रूरु थींदी आहे। ऐं क़ुर्बानी जे निसाब जे अंदरि 4 शयुनि जो हुजणु ज़रूरी आहे ऐं 4 शयुनि खे पाण मिलाए वेंदो। यानी पहिरें नंबर ते चांदी ऐं ॿिए नंबर ते सोन ऐं 3 नंबर ते मालियत यानी कि पैसा वग़ैरह, इनकम वग़ैरह, ऐं 4थे नंबर ते उहो सामान जेको अव्हांजे ज़रूरत खां ज़ाइद हुजे। अव्हांजे ज़रूरत में जेको सामान न हुजे, पोइ चाहे उहे अव्हांजा कपिड़ा हुजनि, चाहे अव्हांजी सुवारी हुजे, हिकु सुवारी जंहिंखे अव्हां इस्तेमालु कयो था, ऐं हिकु उहा सुवारी आहे जेका अव्हांजे घर में मौजूदु हूंदी आहे लेकिन अव्हां उनखे इस्तेमालु न आहियो कंदा, या को कबाड़ जो सामान वग़ैरह आहे या पखा वग़ैरह आहिनि, हिकिड़ा उहे आहिनि जेके तव्हां इस्तेमालु कयो था लेकिन हिकिड़ा उहे आहिनि जेके इस्तेमालु नथा कयो। त इन्हनि 4 शयुनि खे पाण में मिलाइबो ऐं इन्हनि 4 शयुनि खे पाण में मिलाए करे उनजी क़ीमत कराइबी। उन्हनि जी जेकॾहिं क़ीमत 52 तोला चांदी खे पहुचे थी त हिन सूरत में उनजे मथां क़ुर्बानी वाजिबु थींदी ऐं जेकॾहिं नथी पहुचे त क़ुर्बानी उनजे मथां वाजिबु न आहे। जेकॾहिं क़ुर्बानी वाजिबु न आहे पोइ बि को क़ुर्बानी करे थो त उनखे बि सवाबु मिलंदो। ऐं हिन वक़्तु जेको चांदी जो रेट आहे तक़रीबन जेकॾहिं 52 तोला चांदी जो जेकॾहिं हिसाबु लॻाए वञे पाकिस्तानी रुपयनि जे अंदरि, त तक़रीबन 5 लखनि ताईं, 4 खां 5 लखनि ताईं उनजी मालियत थिए थी। त जेकॾहिं कंहिं इंसान जी मिल्कियत में एतिरी मालियत मौजूदु आहे त उनजे मथां क़ुर्बानी वाजिबु आहे। अलाह ताला खां दुआ